डोकरी तालुके जे ॻोठ वाहुजा में अली अकबर ग्रुप तरफ़ां कणक ऐं सारियुनि समेत ज़रई जिन्स जी पैदावार वधाइण लाइ तरबियती वर्कशॉप मुनक़द कई, जंहिं में आबादगारनि साहिब ख़ान वाहुजो, सरवर ब्रोही, आरिफ पंवर, नदीम ब्रोही, वकार वाहुजो समेत ॿियनि आबादगारनि ऐं हारियुनि शिरकत कई। वर्कशॉप में RSM अब्दुल रहीम धो, अब्दुल बासित मंगी आबादगारनि खे ॿुधायो त सिंध में सारियल फसल जी बहितर उपत लाइ ज़मीन जी जदीद साइंसी बुनियादुनि ते तयारी ऐं सुठी हाइब्रिड ॿिज जी चूंड कई वञे थी त जीअं बहितर उपत हासिल करे सघिजे। हुननि चयो त सारियुनि जे हाइब्रिड ॿिज कमाल 380 ज़रिए सुठी उपत वठी सघिजे थी। आबादगारनि खे घुर्जे त हू बहितर क्वालिटी जो ॿिज खे तरजीह ॾियनि। हुननि चयो त कणक जी पोखाई लाइ अकबर 19 हाइब्रिड सेद इस्तेमालु करण सां 110 मण फी जरे पैदावार हासिल करे सघिजे थी, जंहिं सां हारियुनि ऐं आबादगारनि सां गॾु मुल्की ज़रूरतुनि खे पूरो करण में मदद मिलंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।